वारो सिज ओ सुमला मूंसां न ॻाल्हाए। नाराज आई? हाँ ईअं थींदो आहे, इंतजार करे करे थकी पियसि, यको मिलण न आहे। अदा खे ज़ोर भरियो आहे तॾहिं वठी आयो आहे। सुमला मां हिते मसलनि में हुयुसि, तॾहिं मुमल माणी हुन सां प्यार प्रीतणो न हुयो। इहा मुमल चटीअ में आई ऐं चटीअ में चट थी वई। चट थी वई? सुमल माज़ी याद न कबो आहे, हाल जी कबी आहे ऐं मुस्तक़बिल जो सोचबो आहे। तूं साह जे सगे में मोतिन वांगुरु पोतल आहीं। तॾहिं सार न लधई, न को जिक्र न को फिक्र। सुमल हीअ मुंहिंजी दिलि खोले ॾिसंदी आहे न, हिनजे हर खाने में सूमल 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 वेठल हूंदी। मुंहिंजे दिलि जे आईने में त तुंहिंजो ई ओलड़ो आहे सोढल। तॾहिं त सभु ॻाल्हियूं विसारे तो वटि पहुती आहियां। सुमल तोखे त मां साह में समाईंदुसि, रुगो चिंता पूरी कयां। चिंता? पंहिंजी गिरफ़्तारीअ खां अॻु ज़मानत कराए वठां ऐं पंहिंजे सोट ऐं तुआरे बाज़फर जी ज़मानत जो बि बिलो करे वठां। अचण जी शर्त इहे ॿई ॼणा लाकब थिया आहिनि, मुंहिंजे लाइ त मरम। ठीकु आहे, अधे जी वावर कर। ख़बर आहे न, भाणे खे छॾायां थो, लाकब मां कढायांसि थो, उन सां गॾोगॾु पंहिंजे कासू सोट खे बि। ॿी ॻाल्हि त मां केॾां वई आहे? पाड़े में वई आहे। चङो, मां वञा थो वकील सां मिलण जे लाइ, हिननि ॿिन्ही जी ज़मानत करण जे लाइ ॻाल्हि ॿोल कंदोसां। ॿियो छा कंदोसां? अञा त वरी मोटी बि अचां थो। अमां अचे त ॿुधाइजांसि, ॻाल्हि विसरी वञे, उहा न पुछंदी आहे, हुनजो साहु आहे मूं में। तोखे छा करणो पवंदो शफ़ू? मुमल गुम है, माना त क़त्ल थियल है। इहा गुम थियण वारी ॻाल्हि मुंहिंजे दिलि में कान वांगुरु चुभे थी। मुमल सां तो हर कयो आहे सोराब। मूं हिन कयो आहे, न क़त्ल करे हा, न चटीअ में वञे हा, न ई एॾो ज़ुल्म थिए हा। तकड़ करे संग ॼण में हा तो कई न। किथां आणिया हा 50 लख? हिन कया हुआ हुन वक़्तु? चाचा मां पाण प्लान कंदुसि। भली कर, रोकियो न अथमि तोखे, पर इहो ज़िंदगी जो रोग लहणो न आहे। इन करे पाण में त परतल हुजऊं। हू बि पंहिंजो कनि, पंहिंजाइप जो असुल ठीको असां ते आहे, ईअं न? थाणो शबाना ऐं दादर मञी वेंदा, रुगो शफ़ू शैतानियत था लहे। मूंखे शैतान न चओ चाचा, न चओ। शैतान जो भाव जवाए, अड़े चरिया बत 12। बदीअ में जेका ताक़त आहे न, कंहिंमें बि न आहे। हिक ॿिए जी बाह जो पल बणिजूं त बहितर आहे। रही संग जी ॻाल्हि त उहो रेहे रेबे वठी वञिबो। ये माइन वांगुरु मिस्कु न चाचा, तूं जीअं चवंदे न तीअं कंदुसि। मां जो चई आई हां,
त कवल खे कुंड में वेहारण लाइ जल्दी ईंदसि। मां शबाना सां ठा न कंदसि। हा थाणो मूमल जे गुम थियण जे फ़ैसिले वठण लाइ दादन ऐं शफ़ूअ जो ठहण ज़रूरी आहे। अच शफ़ू, हथ तो ॿधाए। बाबा मुंहिंजी अछी ॾाढ़ीअ ॾे ॾिस। उते डॉक्टर सतार वटि सलेमान बि आयो हूंदो। उथ पुट, उथ। ठीक आहे चाचा, मूंखे तुंहिंजी इज़त प्यारी आहे। जेकर तूं ज़िद करी तो उथ। अच बाबा। जेसी ताईं थाणो ज़िंदा है न, इहो ठा बसिज। छो त थाणो धड़की आहे, धड़की न आहे। जीअं न मूमल जो प्यार विञाए तीअं तोखे हरगिज़ विञाइण नथो चाहियां। पर छा? हीले बहाने शान ऐं शौकत सां तोखे पंहिंजो बणाईंदुसि। जेकॾहिं न तोखे मां ईअं पंहिंजो बणायो त दुनिया चिथरूं कंदी मूंखे। दुनिया छो चिथरूं कंदी? जबरदस्ती नथो करी। नूरी, साम बि कंहिं पंहिंजी कई आहे। सिंध जी रवायत नाहे, खल्क खिलंदी। त मूंखे छॾे ॾींदे? तोखे छॾींदुसि कोन। चयमि न त तोखे मान मर्तबे सां पंहिंजो कंदुसि। तव्हां ॿिन्ही जूं शाहिदियूं ईंदियूं फ़ैसिले में त सवलो थी पवंदो। शाहिदियूं? हा, सरदारनि ऐं मोचारनि जो कठु थींदो। उते सभिनी जे आॾो तव्हांखे चिटो चवणो पवंदो त तव्हीं ज़बरदस्ती न, पंहिंजी मर्ज़ी सां किथे वञणु ऐं रहणु थी चाहियो। जेकॾहिं न तव्हां हा कई त पोइ आसमान टुटे, खीर थर किरे या मुसीबतनि जो गड़ो वसे, पर दादन तव्हांखे चवी छा थो? ॿुधण खां पोइ बि पुछे थी अमां। न करण ॾींदसि ईअं, न खपे अहिड़ो ठा। अमां, कंवल सदाई लाइ त कोन वेहंदी। न विहारेसि, पर बाहि में त न उछलेसि न। मां न ॾींदीसि ऐं कंवल खे कोयलो थियण। अमां, ॿियो को रिश्तो आहे जेको तोखे सुझे थो? हा, खोड़ रिश्ता। इन शफ़ूअ खां त 100 भेरा सुठा रिश्ता मिली वेंदा। अमां, मां ॿाहिरि रिश्तो न कंदुसि कंवल जो। हेड़े है मुंहिंजा सियाणा पुट। दुनिया चंड टपी तारनि खे पुगी ऐं असीं अंदर ऐं ॿाहिरि में पूरा। सम्झ खां कमु वठ पुट, सम्झ खां सियाणो थी, ॾाहो थी। अमां, मूं ग़लति न चयो आहे। ग़लति त मां बि नथी चवां पई, पर ॿीहर कहर मां कंवल सां न करणु ॾींदीसि। अमां, रिश्तो थींदो त शफ़न सां थींदो, छो त हू रत आहे। हू होॾे ते आयो तॾहिं मां ज़िद कई। रोज थो उभरे कारो सिजो, रोज थो उभरे कारो सिजो। मूंखे माफ़ कजांइ, हू महिमान आहे, उन जे करे मूंखे पंहिंजी न पर तुंहिंजी गणती थी मारे। हिकु भेरो हितां ॿाहिरि निकिरण ॾे, पोइ सरदार संघार खान सां निकिरी पवंदो। खेसि पतो पइजी वेंदो त कासिम करनि था खारे या मारे। कासिम, तूं मूंखे महिमान न सम्झ।
मां मेहमान न आहियां। जेकॾहिं सोढल तो जो सौट आहे न त मुंहिंजो बि फुफाट आहे। मुंहिंजी त ज़मीन आहे हिते, तोखे ख़बर न आहे छा? मूंखे ख़बर आहे त चाचो इमदाद लॾे ई चाचे मोदरे करे वियो ऐं खेसि ज़मीन खां जवाबु ॾिनई। हा न, इहो मामिलो अञा रहियल आहे। हुते हारपे ते हुआसीं। मां त उन ज़मींदार सां अटकियल हुउसि, पर बाबा पे हलायो। बाबा जे फौत थियण सां लॾण में बहितरी सम्झो। अखियुनि ते, पर अचण सां ई वॾे दर पहुते, इन जे करे चयूं। कासिम, मालूम मुड़सनि ते ईंदियूं आहिनि, माण्हू दोस्तनि ते सिर ॾींदा आहिनि। सोढल त फुफाट आहे। कासिम, निरकुन बिन गुज़ार। छा थो चए कासिम? ख़बर न आहे, सदाईं सुञ में सोचियूं अथसि। चङाई छुटी चवां थो मानी खा ॿुधी। ॿुधोसीं, इन तुंहिंजी पारू थी मानी खाऊं, बुख भली। हाणे ते मानी खाए बि आहे, खाराए बि न आहे। ये पगा तारा न करे, खनेस दा डंडी, खाखर टी डानस करोस, ने खबर अफकना जोशना। कासिम, भला भंग पीअंदो आहे छा? खबरदार, गुस्ताखी कप। जमादार, न ॾे चूचड़ी, कौसम करंटा। ॿुध में टांडन ते नाच कंदे टांडन ते, ने खबर अफकना जोशना। जमादार, असांजो हमरा कोर्ट वियल आहे। कोर्ट अंते मतलब त छो अबो? असीं नाक बंदि आहियूं, एफआर में नालो न आहे ऐं ही लाकअप। ठीक आ, हींअर ई तो नालो दाख़िल करायां, ने खबर अफकना जोशना। हथ सां यादगिरी ॾियारीसि न त नालो लिखाए, पर इहो आख़िर में चई छा वियो? त मूंखे ई सम्झ में न आयो अलाए छा चई इहो। जेका मालिक जी रज़ा संभाल खान। हाँ परवेज़ खान। निसार जी सरकार चांहि खणी आओ। देर न आहे साईं। चांहि जी ज़रूरत न आहे सरदार। सोढल जो फ़ैसिलो ॾींदे या जंग वारींदे? संगार खान, सोढल जी सरकशी बुखे बि ॻीचीअ पियल आहे। मूंसां बि गुस्ताखी थो करे। नटाए न परवेज़ खान, तुंहिंजे राज जो माण्हू आहे। कॾहिं कॾहिं राज जा माण्हू बि आपे ऐं कवाज़े मां निकिरी वेंदा आहिनि। मां कोशिश कंदुसि, न मञे त तूं ॼाण ऐं सोढल ॼाणे, मां विच में न ईंदुसि। सोच परवेज़ खान, मतां मयार ॾे। तव्हां राज जे किने कोझे खे बि लखनि जो सम्झंदा आहियो। सोढल लाइ न चवंदुसि, हींअर ताईं बि पुलिस में पुठ भराई न कई आहे। सोढल खे सिखत ॾियो, मारायोसि या जेल में विझरायो, तव्हांजी मर्ज़ी। ॾिसंदुसि। बाक़ी बहराम ख़ान बिरादरीअ जूं औरतूं वापसि नथो करे। खेसि चओसि, मां वधीक खून ख़राबो कराइणु नथो चाहियां। बिरादरीअ जो सेक को परवेज़ खान मों पिराए। बिरादरीअ जे माण्हुनि, बिरादरीअ जी इज़त, बिरादरीअ जो ख़्याल परवेज़ खान खां पोइ दंग आहे। सरदार संगार खान, तूं हिते छो आयो आहीं? इन लाइ आयो आहे त खैरू जे क़त्ल में न आहे सरदार। जे सोढल थी वञे सरदार त हिकु खून एवज़ 20 खून भरींदो। सरदार सिंघार खान, मां 20 सालनि ताईं ॿधल आहे। सोचियमि त दुआ घुरी अचां ऐं सच ॿुधाए अचां। नाहे ज़रूरत।
दुआ ऐं सच जी। माशाअल्लाह, जोर जमीन ते आ, जमीन ते आ जोर। संगार खान, ही सोठल सखड़ो या छुट्टल कारतूस नाहे। सरदार संगार खान सोठल जी छड़ हाथी हंधो न चुरे। तो साथियों हेलो, मां हलां थो। वो बराम खान वटि काजी खान जे मेह जो हिसाब रहियल आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। हेलो, एसएचओ ना है? तू केर? ऐसा? हाँ ऐसा। सोढल हींअर जो हींअर धमकी ॾेई निकितो आहे। तव्हां हुनखे फौरन गिरफ़्तार कयो, न त मां इस्लामाबाद ताईं फोन खटकाईंदुसि। मुखालिफ़ जो ई सन वारा आहिनि। मुखालिफ़ आहिनि त अॻु वठूं न वञनि। ईंदा कीअं? संभाले निशान वठो, हिकु बि न बचणु घुर्जे। फुटंदा त खिट ख़तम थींदी। मोर्चो थो बादल दुश्मन बिरादरी जा आहिनि। अड़ वठी मुड़ुस माण्हू से मुक़ाबिलो कयो। घबरा न ईसन। अहमद के उठो खड़ो। बादल तूं मीरल के रड़े हल। मां इन पुलिस ऐं दुश्मन के मुंह ॾेई निकिरी थो अचां। रोज थो उभरे कारो सिज, रोज थो भेरे कारो सिज। सिज ग्रहण में वरतल दुनिया कारिया कारा ठल दुनिया। कोमल जज्बन जी धरती ते रोज थो उभरे कारो सिज। धीअ मूमल छाती अखियूं दरिया वांगुरु उथली पयूं आहिनि। मूंखां का तकलीफ़ मिली? न चाचा, तो त पी जो प्यार ॾिनो आहे। अहिड़ो प्यार, अहिड़ी इज़त
त मूंखे पी बि न ॾिनी हूंदी जहिड़ी तूं ॾिनी आ। तूं मूंखे मस्जिद जे भरिसां फजर महिल बेहोश मिली हुई आहे जॾहिं मां निमाज़ पढ़ण वियो हुअसि। चाचा जेकॾहिं तूं न मिली हा न त मां न बचा हा, रुली वञा हा। हिक इज़तदार घराणे जी छोकिरी ज़िलतुनि जे वर चढ़ी वञी आ। मुंहिंजो बचियो आई धीअ, अलाह तुंहिंजी इज़त ऐं लज सलामत रखंदो। रो न, जे मूं मां को रंज पतो अथई त मां तोखां माफ़ी थो वठां। न न चाचा, तूं मूंखे शर्मसार त न कर। मूंखे उबाक अची विया त अंदर उथली पियो। छाजा उबाक? मूं ते ज़ुल्म न थिए हा न त घरां निकिरण जो तोक मुंहिंजी ॻीचीअ में न पवे हा। साह जे ख़ौफ़ खां मुंहुं ॾिनुमि न त असांजे खानदान में त इहो तसवुर बि न आहे। विख दर खां ॿाहिरि रखंदे ई गोली पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदी आहे। सम्झां थो धीअ, मां तुंहिंजी चाल चलत ऐं उथण वेहण खां ई तोखे परखे छॾियो हो। हाणे जीअं चाहीं तीअं कयां। चाचा मां वापसि चढ़ थी चाहियां। वारसनि ॾे? हा चाचा, पर सलामतीअ सां। सलामती? अहिड़नि मामलनि में सलामतीअ जा इम्कान घटि हूंदा आहिनि। न त पोइ मां पाण निकिरंदसि। मुंहिंजी हिन अछी दाढ़ीअ खे बि न ॾिसंदी आहे। मूंखे कुझु सोचणु ऐं ॻाल्हाइण ॾे, न त पोइ नामुमकिन सम्झ। हुकुम कर यार, दादन जो न्यापो पुगो आ। तूं पहिरियां ठीक त थी। हाणे ठीक आहियां, मतां कंहिं मुसीबत में न हुजे। अल्लाह रहम कंदो। तूं जॾहिं चईं तॾहिं हलूं। अॼु ई हलजे उबदार। न सुभाणे, अॼु मूंखे ज़रूरी कमु आहे। हिकिड़ी जांच बि कजे। कहिड़ी? फरमान हली वियो या अञा उते आहे? मूंखे पके माण्हू ॿुधायो आहे त पंहिंजे ॿिए यार जी पोस्टिंग थियण वारी आहे। फोन कयाई मूंखे। ठीक आ, सुभाणे सवेर तैयारी कजो। इंशाअल्लाह। दादन ते खयल आंगुर बाह खां कटबी उबदार। हथियार थोरो हेठ लाबो, ये धड़ पथ। जॾहिं दादन ख़ुदि रज़ामतीअ सां चवे थो त शफ़न खे संजीदगीअ सां संग ॾियण लाइ सोचींदुसि त झगड़ो ई ख़तमु। पक कर काका सलेमान, मता सुभाणे तूं मयारी थे। ज़िद तद मूंखे बींदी आहे। मामे सोहराब डॉक्टर ऐं काके सलेमान जे करे नरम थियुसि त तूं आसमान ते चढ़ण शुरू थो करीं। न कर टा, नाहे परवाह। वेह दादन, चवण वठो। सोहराब, तूं छा थो चवीं? पाराइन भाकुर, पर दिल सां अंदर में गैर न रहे। यासीन सगोरी खां पोइ बि दिल में वो गैर रहंदो। उतो शफन, उतो दादन भाकुर पायो। उतो उतो बाबा भाकुर पायो। बिस्मिल्लाह कर।